الرحمن الرحيم. إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا. صدق الله العلي العظيم. درود شريف قرأ. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे इन आयत जे अंदर कुरान पाक जे तासीर के बयान फरमायो। कुरान पाक अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो मुक़द्दस कलाम आ। दुनिया जे अंदर हर मखलूक बोली दिया पांजे पांजे बोली में पांजे पांजे ज़बान सां पांजे पांजे आवाज़ अंदाज़ सां गुफ्तगू कंदी आहे, ॻाल्हाईंदी आहे। कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला जो कलाम आहे। अल्लाह ताला उम्मत मुहम्मदी जे लाइ तोहफ़े तौर ते इहो कलाम करे ॾिनो आहे। हर ॿोलीअ में असर आहे। तोतो पंहिंजे अंदाज़ में ॿोलींदो आहे, कोयल पंहिंजे अंदाज़ में ॿोलींदी आहे, कांव पंहिंजे अंदाज़ में ॿोलींदो आहे, उनजो पंहिंजो असर आहे। झिरकीअ जो पंहिंजो असर आहे। ईअं वरी जानवरनि में रिढ में बकरीअ जे आवाज़ जो पंहिंजो असर आहे। इंसान जो पंहिंजो असर आहे। जिन्ननि मलाइकनि जे ॿोलीअ जो पंहिंजो आवाज़ अंदाज़ असर आहे। अल्लाह तबारक व तआला जे कलाम जो बि असर आहे। क़ुरान पाक जो असर एॾो निरालो आहे। दुनिया जूं ॿोलियूं ज़ाहिरी तौर ते वणंदियूं आहिनि, दिलि खे सुकून ॾींदियूं आहिनि, पर क़ुरान पाक अल्लाह जी उहा ॿोली आहे जंहिं क़ुरान पाक खे कन ॾेई करे अल्लाह ताला ख़ुदि फरमायो व इज़ा क़ुरिअल क़ुरान फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे त तव्हां कन ॾेई, दिलि जो कन ॾेई पूरे तवजो सां ॿुधो, ख़ुदा जो रहम तव्हांखे मिलंदो। त जंहिं क़ुरान पाक खे अहिड़े दिलि व जान सां ॿुधो ऐं सम्झो, क़ुरान पाक हुनजे ज़िंदगीअ जो नक्शो मटाए छॾींदो। खोड़ सारा मिसाल अहिड़ा मौजूदु आहिनि। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बि त इब्तिदा में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़त्ल करण जे इरादे सां निकितो। तलवार कंध में लड़काए करे वॾे फ़ख्र सां निकितो त क़त्ल थो करणु वञा। रस्ते में कंहिं हमराह चयोसि त काॾे? चईं मुस्लमाननि जे नबीअ खे क़त्ल करणु। चईंसि पहिरियां पंहिंजो घर त सुधार। चईं छो, छा थियो आहे? चईंसि तुंहिंजो भेणी जो भेण मुस्लमान अथई। जॾहिं उते वियो त ॿुधई क़ुरान था पढ़नि, सख़्ती कयईं, मार ॾिनई त क़ुरान छॾियो। घर वारनि न मञियुसि, पर मजबूरनि, तव्हां सॼो इहो वाक़ियो ॿुधो आहे, मजबूरनि हिन चयो त मूंखे बि भला ॾेखारियो, पढ़ी ॿुधायो। जॾहिं ॿुधाई त असर थियुसि। चईं बसि मूंखे बि वठी हलो, मां मुस्लमान थिया, मूंखे ॾियो मां पढ़ां। चईं अॻियां गुसल कर। गुसल कयईं। वरी भेण हुनखे क़ुरान शरीफ़ ॾिनो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त सूरतुल हदीद लिखियल हुई कुझु वरक़नि ते, उहे वरक़ ॾिनईसि। जॾहिं पढ़ंदे पढ़ंदे हुवल अव्वल वल आख़िर वल ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम पढ़ियईं त ईअं दिलि पाणी पाणी थी वियसि। चईं मूंखे वठी हलो, बसि मां बि मुस्लमान थो थियां। घड़ी खनि पहिरियां जंहिं हस्तीअ खे क़त्ल करण जे इरादे सां निकितो हो, हाणे क़ुरान पाक जो अहिड़ो असर थियुसि जो हाणे हुनजे ॾाढो गोॾा भञी मुस्लमान थियण जे लाइ तयारु। इहो क़ुरान पाक जो असर आहे। अल्लाह ताला क़ुरान में एॾो असर रखियो आहे। खोड़ मिसाल मौजूदु आहिनि। पुराणे ज़माने में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दौर में लबीद नाले सां हिकिड़ो शाइर गुज़रियो आहे। एॾो वॾो मशहूरु शाइर हो ऐं उन दौर में उरूज बि हुयो शाइरीअ जो। तॾहिं त क़ुरान पाक जे मुक़ाबले में अल्लाह ताला चैलेंज कयो त फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिही। क़ुरान खे जेकॾहिं अल्लाह जो कलाम नथा मञियो त पोइ अहिड़ो भला पाण ठाहे ॾेखारियो। पोइ हुननि ज़ोर लॻायो शाइरनि त अहिड़ो भला असां बि कुझु कलाम ठाहियूं, पर उन्हनि खां न ठहियो। ज़ोर लॻाईंदे लॻाईंदे शेरो शाइरीअ में हुननि जो तजुर्बो वधी वियो। पहिरियां घटि, पोइ हाणे वधी विया। मुक़ाबिलो जो क़ुरान पाक जो करण जे लाइ वेठा, हिकु अहिड़ी महफ़िल हिननि जी सजाइजी वई। लबीद नाले हिकिड़ो शाइर हो जंहिंजा शेर सभिनी शाइरनि खां चोट जा हूंदा। जंहिं मक़सद ख़ातिर शेर शाइरी कंदो हो, उन मक़सद खे शाइरीअ जे लफ़्ज़नि में अहिड़ो त समाए वेंदो हो जो ॿुधण वारे माण्हूअ जे मथां ॼण त जादूअ जो असरु थियो। अहिड़ो असरु हुयुसि।
एक दफ़े ईअं शाइरी कंदे 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 सभिनी शाइरनि पंहिंजा कलाम पेश कया, हिन बि पेश कयो, वरी ॿिए कलाम पेश कयो, मुक़ाबले में हिन पेश कयो, वरी ॿिए कलाम पेश कयो, वरी हिन पेश कयो, ईअं ई हर हिकु शाइर खे मारींदो वियो। नतीजतन सभिनी शाइरनि हिन जे ॾाढो झुकी करे हिनखे सलाम कयो, सजदो कयो त तूं असां खां ज़ोर आहे। पोइ उन वक़्तु जेको हिन जो शेर सभिनी खां हिट लॻो, मथे वियो, उनखे अरब जे दुस्तूर मुताबिक़ छा कयो वेंदो हो, हिकिड़े कपिड़े ते सोन जे धागे सां बर्थ वांगुरु भरे लिखंदा, जीअं गिलाफ़ ते क़ुर पाक जूं आयतूं लिखियल काबतुल्लाह जे गिलाफ़ ते, ईअं कपिड़े ते सोन जे धागे सां उन जा शेर लिखी पोइ काबतुल्लाह शरीफ़ जे दीवार ते लटकाईंदा, जीअं अॼु गिलाफ़ टंगियल आहे। त हे वॾो शाइर आहे, हिन खां पोइ केरु शाइर कोन्हे को बसि। ईअं उनजो शेर उहो चइनि 5 सिटुनि ते कपिड़े ते लिखी सोन जे धागे सां काबतुल्लाह जे दीवार ते लटकाए विया। हर को ईंदो वेंदो उनखे पढ़ी करे वाह 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 दाद ॾींदो वेंदो। हिकिड़े मुस्लमान छा कयो, राति जे पहर में क़ुर पाक जूं कुझु आयतूं 64 अहिड़े अंदाज़ में ॻोल्हे, अल-हाक़्क़ा मल-हाक़्क़ा वमा अदराका मल-हाक़्क़ा कज़्ज़बत समूद आदम बिल-क़ारिआ फअम्मा समूद फअहलिकू बित-ताग़िया। अहिड़े तरह सां इहे 4 लाइनूं लिखी करे कपिड़े ते पोइ टंगे आयसि भरिसां। सुबुह थियो, हर को ॾिसे पियो, हैरान हो। लबीद जे शाइरीअ जे मुक़ाबले में ॿिया बि अखर लिखिया पिया आहिनि। अजीब ॻाल्हि आहे, अलाए कंहिंखे एतिरी ज़रूरत थी आहे। लबीद खे ख़बर पई, पाण जॾहिं अची करे ॾिठई त वॾी ज़रूरत आई आहे, मुंहिंजे एॾे वॾे शेर जे मुक़ाबले में कंहिं कुझु अखर लिखी करे टंगिया आहिनि। वेझो अची करे जॾहिं गौर करे ईअं पढ़ियईं, जॾहिं पढ़ियईं त दांह निकिरी वियसि। रड़ करे चयईं त हे जेको कलाम आहे इहो कंहिं इंसान जो न आहे। उन वक़्तु एॾो असरु थियुसि क़ुर पाक जे अल्फाज़नि जो, तरतीब जो, सुहिणे नज़म ज़ब्त जो एॾो असरु थियुसि, कलमो पढ़ी मुस्लमान थियो। इन जी इहा आख़िरी शाइरी हुई जेका सब मौलकात जे नाले सां छपी, जेका वफ़ाक़ुल मदारिस अरबीअ जे मदारिस में अॼु बि अदब जे तौर ते पढ़ाई वेंदी आहे। क़ुर पाक जे आयतुनि जो असरु थियुसि मुस्लमान थियो। पुराणे ज़माने में ईअं इमाम अस्माई रहमहुल्लाह क़ुर पाक जी तिलावत जो बहितरीन कारी गुज़रियो आहे। फरमाए थो, हिकु दफ़े मां बसरे शहर में जामा मस्जिद बसरे में मौजूदु हुउसि। पोइ मस्जिद मां नमाज़ जे तिलावत इस्तिग़फ़ार तस्बीहात मां फ़ारिग़ थी शहर जे गलियुनि में जॾहिं वञणु लॻुसि, हिकिड़ो हमरा हो ॿारहाड़ीअ जो, वॾे रोब ताब सां अचे पियो, पर आकड़ हुजेसि जीअं हिकिड़ो जाहिल हुजे, पर वॾी ॻिची मथे ताईं अचे पियो, सीनो ताणियल हुअसि, तलवार हथ में हुयसि, ॿिए पासे ॾांहुं कमान ऐं तीर हथ में हुयसि, वॾे रोब सां अचे पियो झटके अंदाज़ में। मूं ते तो जो नज़र पियसि, मूंखे रोब सां पुछणु लॻो त केरु आहे, कहिड़े क़बीले जो आहे? चयोमांसि अस्मई क़बीले जो। चई हा, अस्मई माना तूं आहे? मां जेको ॿुधो आहे मशहूरु अस्मई 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 तूं आहे? चई हा। चई हिन महिल केॾां थो अची? चईंसि अहिड़ी जॻह तां थो अचां जंहिं जॻह ते रहमान जो कलाम पढ़ियो वेंदो आहे। चईंसि रहमान जो कलाम बि आहे छा? उन वक़्तु इहा सिफ़त अल्लाह ताला जे ज़ात जी उन इलाइक़े में मशहूरु हुई, रहमान अल्लाह ताला जी सिफ़त आहे। चईंसि रहमान जो कलाम बि आहे छा? चई हा, तोखे ख़बर न आहे? वॾो उनजे कलाम में असरु आहे। चई तो पढ़ियो आहे? चईंसि हा। मूंखे ॿुधायो भला थोरो कुझु। हिन सूरत ज़ारियात ॿुधायसि, वज़ारियात ज़रवा फलहामिलात विक़रा फलजारियात युसरा फलमुक़स्सिमात अमरा। अंदाज़ तरतीब अहिड़ी जो आहे जो कोई ॿुधे ईअं तवजो सां, माना भले न बि सम्झे त बि ईअं सम्झंदो जो वॾी शाइरी चल आहे, पर जे माना खे सम्झे पोइ त दिलि झुरी पएसि, छोकी उहो ॼटो अरबी ॿोली पंहिंजी ॼाणे पियो। इमाम अस्मई रहमहुल्लाह जॾहिं सूरत ज़ारियात तिलावत कंदो वियो वफ़िस समाई रिज़्क़ुकुम वमा तुअदून फ़वरब्बिस समाई वल अर्ज़ इन्नहु लहक़्क़ुम मिस्ल मा अन्नकुम तंतिक़ून। जॾहिं इन्हनि लफ़्ज़नि ते पहुतो त हुनजे हथ मां इहा तलवार बि छॾाइजी वई, तीर कमान सूधो छॾाइजीसि, चढ़ियल हो मथे उठ ते ॾाचीअ ते। चईंसि त इहो यार इहो मूंखे बि सेखार। चईंसि इन त लही आहे,
ॾाचीअ तां लही आयो, सूरत ज़ारियात ॿुधाईंसि, उन जे दिलि ते असरु थियुसि। छा कयईं? इहा तलवार बि भञी टुकड़ा कयईं, कमान ऐं तीर बि भञी टुकड़ा कयईं, पंहिंजे ॾाचीअ खे ज़बह करे चमड़ीअ सूधी ज़बह करे टुकड़ा टुकड़ा करे मूंखे हज़रत अस्माई रहमहुल्लाह फरमाए थो त मूंखे चयईं त मूंखे हिमत कराए त इहो गोश्त विरहायूं। हर ईंदे वेंदे खे उन जे ॾाचीअ जो गोश्त विरहाए ॾिनोसीं। गोश्त खपी वियो। हिन चयो त अलाह जो चवे थो वफ़िस समाए रिज़्क़ुकुम वमा तुअदून, तव्हां सां जेको रिज़्क़ जो वाइदो कयो आहे उहो आसमान मां मां ॾींदो आहियां तव्हांखे। बसि उन जो वाइदो आहे त पोइ हाणे पाण ॾींदो। ईअं ॾाची बि विरहाए टुकड़ा करे गोश्त विरहाए पाण अलाह ते तवकल करे हलियो वियो। इमाम अस्माई रहमहुल्लाह लिखे थो, काफ़ी अरसे खां पोइ हज्जाज बिन यूसुफ सां गॾु मां काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ पियो कयां। मूंखे पोयां कंहिं सॾु कयो, अस्माई ओ अस्माई। मुंहिंजे कन ते आवाज़ पियो। मां कन आयो, ॾिठुमि त उहो साॻियो ई आराबी हो जंहिं बसरे जे जामा मस्जिद जे साम्हूं शहर जे गलियुनि में ॾाची कोई करे ज़बह करे तक़सीम कई, जंहिं ते क़ुर पाक जे आयतुनि जो असरु थियो। मां हुन ॾे वियुमि, सलाम दुआ कयमि। पोइ मूंखे चईं त अस्माई अॼु क़ुर त ॿुधाए, वरी क़ुर ॿुधा। मूंखे मुंहिंजी दिलि थी थिए तुंहिंजे वात मां क़ुर ॿुधा। चईंसि वरी मां सूरत ज़ारियात साॻी पढ़ी। जॾहिं साॻी आयत ते वफ़िस समाए रिज़्क़ुकुम वमा तुअदून जे मथां पहुतुमि, इहा आयत तिलावत कयमि त बेहोश थी वियो। क़ुर जो एॾो असरु हुन जे दिलि ते। थोरो होश आयुसि, वरी मूंखे चवणु लॻो अञा आहे रब रहमान जो कलाम अञा आहे, ॿुधाए। पोइ जॾहिं इमाम अस्माई रहमहुल्लाह फरमाए थो फ़वरब्बिस समाइ वल अर्द इन्नहु लहक़्क़ुम मिस्ल मा अन्नकुम तंतिक़ून, इते जॾहिं पहुतुमि त वॾी दाह कई त हिन जो दम परवास थी वियो। अल्लाह तबारक व तआला जे कलाम जो एॾो असरु आहे, जहिड़ो ज़ाहिर ते अहिड़ो दिलि ते, बशर्ते के बंदो तवजो करे क़ुर ॿुधे। ॿुधण सां ई अल्फाज़नि जो एॾो असरु आहे, पर जेकॾहिं कोई सम्झी वञे त पोइ उनजे त दिलि जी दुनिया ई क़ुर मटाए छॾींदो। अल्लाह ताला क़ुर पाक में एॾो असरु रखियो आहे, पर अफ़सोस तव्हां असां गाफ़िल आहियूं। क़ुर पाक मां अहिड़े अंदाज़ में फ़ाइदो वठण खां असां गाफ़िल आहियूं, सुस्त आहियूं, परे आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे शल नसीब फरमाए, ॿुधण ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दअवाना